अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम अम हसिबा वलम्मा या मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन मुख्तसर हमने सलात के बाद असामा हर इंसान की यह दावा है तो अल्लाह उनके रसूल मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में असानी जान को कुर्बान। यो नजरियो, यो अकीदो, या सोच दुनिया के हर मुसलमान की सोच है। आउं समझा तो दुनिया जो को मुसलमान अड़ो नथो थी सके जेको पांजी जिंदगी में यो जुमलो न चवंदो हुजे तो मूंखे पांजे रब जी ज़ात सां उहा मोहब्बत आ, मूंखे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतरी मोहब्बत आ तो अल्लाह उनके पैगंबर की मोहब्बत में जान बदई सका थो। मुसलमानों ये पांजा जुमला अल्फाज सोच ए गुफ्तगू आ। इन्हें का अॻियों सवाल यो पैदा थे तो जॾहिं असांजो नज़रियो इहो आ तो असां वटि इन्हें कुर्बानी जो दलील कहिड़ो आ। असां खां जेकॾहिं केरु पुछे तोखे पंहिंजे रब जी ज़ात सां एॾी मोहब्बत आ, भला अल्लाह जी रज़ा में मूं समेत तव्हां सभई भाई इन्हें ॻाल्हि ते गौर करियूं तो इन्हें सवाल जो जवाब शायद ज़ीरो होंदो या पाण वटि कुछ भी न होंदो, सवाइ इन्हें जे त शर्मिंदगी सां कंध झुकाए वेहंदासीं तो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आ असांजी इन पूरी ज़िंदगी में अल्लाह जी रज़ा लाइ का क़ाबिल ज़िक्र कुर्बानी कोन्हे। असांजी इन पूरी ज़िंदगी में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में का क़ाबिल ज़िक्र कुर्बानी कोन्हे। मुसलमानों कुर्बानी छा होंदी आहे? अल्लाह की रज़ा ख़ातिर इम्तिहानन में कामयाबी कीअं हासिल कबी है? जिंदगी में ईंदड़ तकलीफ़ों अल्लाह की मोहब्बत में कीअं बर्दाश्त कबियूं आहिनि? वॾा मुश्किल तरीन मरहला, मुश्किल तरीन रस्ता मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में कीअं गुज़ारे अॻिते हलबो आहे। अचो पढ़ूं था सीरत के, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी के, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के अंदाज वज़ह कता किरदार के। ग़ज़वा खंदक जो मंजर आ, सही बुखारी किताबुल मगाज़ी बाब ग़ज़वतिल खंदक। सहाबा किराम खंदक खोटे रहा हैं, सर्दी की शदीद सख्त तरीन सर्दी की मौसम आ। फजर नमाज पढ़ी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजा सहाबा वरी खंदक खोटण में मसरूफ़ आहिनि। अल्लाह जी रज़ा में कुर्बानियूं कीअं ॾिबियूं आहिनि, रब्बुल आलमीन सां मोहब्बत कीअं कबी आहे। सहाबा किराम फरमाइनि था असां ॾिठो हो, सभिनी जा अंदाज़ सभिनी सहाबा जी कैफ़ियत इहा हुई, खंदक खोटींदे पंहिंजे कुल्हे ते मिट्टी खणूं था, खंदक जे किनारे ते पहुचायूं था, मिट्टी जा असरात गुबार असां सभिनी जे कपड़न ते वाज़े नज़र अची चुकी आहे, मिट्टी जा आसार सभिनी जे लिबास ते वाज़े नज़र अचनि पिया। पर सिर्फ सहाबा न, सहाबा किराम फरमाइनि था असां ॾिठो इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों हाण सोचो पाण कहिड़ी कुर्बानी ॾिनी। कैफियत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
ॾिसनि था पंहिंजे सहाबा किराम के, सभिनी ते नज़र पई, ॾिठऊं मुंहिंजा सभई सहाबी बुखरी कैफ़ियत में। वरी सोचऊं तमाम सहाबा किराम थकावट जो शिकार भी थी चुका है। मुसलसल मेहनत, मुसलसल मुशक्कत, मुसलसल जद्दोजहद, खंदक जी कोटाई जारी आहे। जॾहिं इहा कैफ़ियत ॾिठऊं, बुख उन्हनि जी कैफ़ियत ॾिठऊं, मुशक्कत जा आसार चेहरनि ते नज़र आया, चवण लॻा वल्लाहि लौला अंत महददैतना वला तसद्दकना वला सल्लैना। ए अल्लाह, जेकॾहिं तू न वञी हा त असांखे हिदायत न मिले हा। ए अल्लाह, जेकॾहिं तू न वञी हा असीं निमाज़ न पढ़ूं हा। जेकॾहिं तू न वञी हा असीं रोज़ा न रखूं हा। इमाम कायनात जी ज़बान ते जुमला आया। सहाबा जवाब में चवण लॻा, बुख बि विसरी वई, उन बि विसरी वई, थकावट बि विसारे वेठा। चवण लॻा नहनुल लज़ीना बायउ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा। चवण लॻा असां तो उहे आहियो जिन्हनि मोहम्मद जे हथ ते बैत कई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चई सघूं था असीं आहियूं मुसलमान, उहे मुसलमान जिन्हनि कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। उहे मुसलमान जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा उम्मती है। नहनुल लज़ीना बायउ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा। चवनि था जेसी ताईं ज़िंदगी गुज़ारींदासीं एसि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी इस्लाम जो दिफ़ा कंदे ज़ालिम जे ख़िलाफ़ जिहाद कंदा रहंदासीं। वरी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, सहाबा किराम में तज़किरा कन था, अल्लाहुम्मा ला आयशा इल्ला आयशुल आखिरा फंसुरिल अंसार वल मुहाजिरा। दुनिया से मोहब्बत करण वारो तव्हां बि तर्जुमो बुझो, ऐश ऐं इशरत छा के चइबो आहे। सहूलियात, फैसिलिटी, आराम पसंद जिंदगी, इत्मीनान वारी जिंदगी, राहत ऐं सुकून सां भरियल जिंदगी आहे त कहिड़ी आहे। चवण लॻा अल्लाहुम्मा ला इशा इल्ला ऐशुल आखिरा। अल्लाह सुकून, इत्मीनान, ऐश वारी जिंदगी आहे त आख़िरत वारी जिंदगी। दुनिया में कहिड़ो सुकून, दुनिया में कहिड़ो इत्मीनान, ऐश इत्मीनान वारी जिंदगी आख़िरत वारी जिंदगी हूंदी। ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे अंदाज़ हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत। ज़मीन जी खोटाई जारी आहे, खाधो त इन्हनि जो भलो हूंदो, ज़हन में ख़्याल अचे थो, बेहतरीन ताम इन्हनि जे लाइ पेश कया विया हूंदा, वॾे इत्मीनान सां खाद खुराक इन्हनि वटि पेश कई वई हूंदी। सहाबा किराम फरमाइनि था वॾी मुश्किल सां पुराणो खाधो, काफ़ी पुराणो खाधो असां वटि पेश थींदो हो, जंहिंखे को मुजाहिद खाइण जी कोशिश भी कंदो हो न, उहो हलक खां निड़ी खां वॾी मुश्किल सां हेठि लही सघंदो। मुसलमानों कुर्बानियूं त इहे आहिनि अल्लाह जी मोहब्बत में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में कुर्बानियूं त इहे आहिनि। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ। अल्लाह फरमाए थो असीं तव्हांखे आज़माईंदासीं कंहिं महिल खौफ़ ॾेई, वल जो कंहिं महिल बुख ॾेई, वनक्सिम मिनल अम्वाल कॾहिं अम्वाल में नुक़सान ॾेई, वसमरात कॾहिं फसल ज़रात बागात में नुक़सान ॾेई, वबशिरिस साबिरीन कॾहिं जानन माल जो नुक़सान ॾेई। ख़ुशख़बरी आहे उन्हनि इंसाननि जे लाइ जेके सब्र करण वारा आहिनि। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा। अल्लाह फरमाए थो असीं आज़माईंदासीं। ख़ुशख़बरी आहे उन इंसान जे लाइ जेको सब्र करण वारो, जेको चवंदो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ॿुधंदा हलो, गॾोगॾु पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे वजूद, पंहिंजे दिलि जो एहतिसाब कंदा हलो त पाण अल्लाह जी मोहब्बत में कहिड़ी कुर्बानी ॾिनी, पाण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में भला कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे। अचो ॿियो मंज़र, इन सख़्त सर्दी में
खंदक खोटींदे सामो हिकड़े जबल जो को टुकड़ो आयो आ एडो सख्ता त असांजी ज़रब सां टुटे कोन थो आया सीमा में कायनात की खिदमत में अल्लाह जा नबी असां का पत्थर कोन थो टुटे पान फरमाइन था अना नाज़िलुन मुंहिंजा साहबियो को मसलो ना है तव्हांजी ज़रब सां पत्थर नथो टुटे इन्हें के टोड़न लाए मोहम्मद हाजिरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम कायनात पान खंदक में लथा औजार खणी उन पत्थर के ज़रब हयो सहाबा फरमायो फआद कसीबन अहयाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़रब हई वो पत्थर ज़र्रात में तकसीम थियो बियो मंजर केड़ो मंजर केडो अजीब मंजर केडे दुख सां भरियल यो मंजर हो जाबिर रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था बेहजार नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने पेट ते भुख जे करे पत्थर बदल पांजी कुर्बानी पांजी मोहब्बत का दलील जेकॾहिं मोहब्बत हुजे हा न अल्लाह जा बंदा ही पंहिंजूं मस्जिदूं खाली न हुजंदा जेकॾहिं मोहब्बत हुजे हा न जेतिरी पाण स्कूल जी तालीम ते तवज्जो ॾियूं था न अर्श जे रब जो कसम आहे उन खां वधीक पाण क़ुर पढ़ो आहे जेकॾहिं पाण मोहब्बत में सच्चा हुजो हा न जेतिरा दुनिया जा किताब पाण पढ़ी चुका आहियूं न उन खां वधीक पाण मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़ूं हा पर अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे पाण मोहब्बत में सच्चा न आहियूं पंहिंजी ज़िंदगी ॿुधाए थी पाण सच्चा न आहियूं पांजो किरदार बुधाए तो पान मोहब्बत में सच्चा ना आयो पांजी गुफ्तगू गालाण जा अंदाज बुधाइन था पान मोहब्बत में सच्चा ना आयो हय्या अल सलाह का पो मशगूल कचहरी भी बुधाए थी जना नमाज रह जी वने थी या रहल नमाज भी बुधाए थी पान मोहब्बत में सच्चा ना आयो जेकॾहिं मोहब्बत में सच्चा हुजो हा पो तिलावत हुजे हा तिलावत सां गॾु ख़शियत जा गोड़ा हुजनि हा जेकॾहिं मोहब्बत हुजे हा पो ड्रिगा सदा हुजनि हा जेकॾहिं मोहब्बत हुजे हा पो मस्जिदूं आबाद हुजनि हा जेकॾहिं मोहब्बत हुजे हा जेकॾहिं 16 कलाक स्कूल जी तालीम खे ॾियूं था घटि में घटि 2 कलाक दीन जी तालीम खे बि ॾियूं हा मुसलमानो ज़िंदगी जा सभु आसार ॿुधाइनि था अल्लाह माफ़ करे पाण नाले ॾा मुसलमान नाराज़ न थी ॾियो हक़ीक़त आहे एकड़ी सच्चाई आ असा के छड्यो आऊं एकड़ो तालिब इल्म आहियां मूंखे छड्यो तन्हाई में वेही पांडे ज़बीर का पुछ दियो छा पाण अल्लाह जी मोहब्बत में सच्चा आहियूं पांडे ज़बीर का सवाल करियो छा पाण मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में सच्चा आहियूं एक पासे अंदाज़ हुआ इन दीन की खातिर मोहम्मद के पेट ते पत्थर बदल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे पासे बेकदरी नाशुक्री जी इंतहा है तो उम्मती बेनमाजी इन जो दीन से को गर्ज को इन जो दीन से को मतलब कोने ताजुब थींदो अफसोस थींदो उन्हें जिंदगी ते जे जिंदगी में नमाज न हुजे जे जिंदगी में सदे से मोहब्बत न हुजे जे जिंदगी में तिलावत कुरान से मोहब्बत न हुजे अल्लाह जा बंदा तुझा 24 कलाक गुजरी या तो कुरान कोन पढ़ियो केड़ी जिंदगी तुझा 24 कलाक गुजरी विया तो पांजे महबूब पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दरूद भी कोन पढ़ियो केड़ी जिंदगी केड़ी मोहब्बत जा फरमाइन था जरा मुंह ॾिठो न मुंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं वेझो बीहण जहिड़ो कोन रहियोसि आयुसि आहिस्तगी सां अर्ज़ कयो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾियो घर वञा इजाज़त मिली घर पहुचां थो घर वारनि खां पुछां थो घर में छा आहे अल्लाह जे नबी की कैफियत बुधी चुकायो खंदक खोटण वारन सहाबा किराम के जेको ताम पेश कयो वियो उन्हें जो तस्करो बुधी चुकायो हाण बुधो जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में भला राशन केतिरो आ स्टॉक केतिरो आ खाधो केतिरो थी सके थो मिल्कियत भला केतिरी थी सके थी जेकॾहिं चंद मेहमान अचनि उन्हनि जी खिदमत लाइ भला केतिरो सामान थी सके थो पुछूं मुंहिंजा घरवारा ॿुधायो जाबिर जे घर में छा आहे रज़ी अल्लाह ताला जवाब मिलियो है जाबिर अवां जे घर में हिकड़ी इंतहाई कमजोर बकरी आ उन खां पोइ 2.5 किलो जेतिरा जौ थींदा जिन्हनि जो अटो ठाहे सघूं था इन खां सवा अवां जे घर में कुछ भी कोन्हे ॻोल्हियो दुनिया जा ग़रीब
मुफलिस इंसान, नादार इंसान, उन्हनि खां सवाल करियो अवांजी मिल्कियत केतिरी आहे, अवांजी प्रॉपर्टी, अवांजी हैसियत केतिरी आहे, अवांजे घर में मौजूद स्टॉक केतिरो आहे, घर जी कैफियत ई आहे। चवण लगा जेतिरो आहे एतिरो काफ़ी थींदो। मुंहिंजा घर वारो अॼु पंहिंजो मेहमान थींदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बकरी खे ज़िबह कयूं, चक्की में अटो तैयार कयो वियो, पहुता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतजाम करे आयो हा, पंहिंजी इस्तात मुताबिक इंतजाम कयो आहे। अव्हां जे खाइण जेतिरी मानी थींदी, हिकु या ॿ सहाबा किराम ॿिया थींदा जिन्हनि जो खाधो इंतजाम करे सघां थो। इन खां वधीक जी मूं में हिम्मत कान वई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचो, जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तरफ़ां अवांजी दावत आहे। जीअं हे लफ़्ज़ चयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगा, ए खंदक खोटण वारा सहाबियो, सब जा सब हलो, जाबिर रज़ी अल्लाह अन्हु अवांजी दावत कई आहे। वमार सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन। इहो कीअं थी सघंदो त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइन ऐं उनजा सहाबा किराम बुखायल रहिजी वञनि। फरमायूं सब जा सब हलो। जॾहिं इहो ऐलान जाबिर रज़ी अल्लाह अन्हु ॿुधनि था, फरमाइनि था मूंखे ताजुब थियो, दिलि में शर्मिंदगी थी, दिलि में एहसास आयो, टिनि माण्हुनि जो खाधो, तक़रीबन 1000 खां वधीक सहाबा किराम जो तादाद, हिकिड़ी रिवायत में तक़रीबन 3000। आज शर्मिंदगी ॾिसणी पवंदी। अॼु शायदि पाण में उहा इस्तिताअत कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेहमाननि जो मुकम्मल इंतज़ाम करियो। घरवारी भी वॾी अज़मत वारी हुई। चवण लगी, जाबिर ॿुधा, भला तोखे अल्लाह जे रसूल के ॿिया जुमला चया, के ॿिया अल्फाज़ चया, को ॿियो पैगाम ॾिनो? चयो हा, मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही पैगाम ॾिनो आहे त मानी पचाइण जी इब्तिदा न करियो जेसिताईं आऊं न अचां, भाॼी तक़सीम करण जी इब्तिदा न करियो जेसिताईं आऊं न पहुचां। घर वारा चवण लगा, अल्लाह व रसूल आलम। जाबिर, पोइ परेशान थियण जी का ॻाल्हि कोन्हे, गमज़दा थियण जी का ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं मोहम्मद जो इहो पैगाम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त ज़रूर इन में भी को राज हो। अल्लाह जाने तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इन जो इल्म आहे। सहाबा किराम आया, अल्लाह जा नबी आया, पंहिंजो लुआब कढे अटे खे लॻायो। पाण फरमाइनि था हाणे मानी पचाइण जी इब्तिदा करियो। पंहिंजो लुआब कढे उन देगड़ी में भाॼी में दाख़िल कयो। फरमाइनि था हाणे भाॼी तक़सीम करण जी इब्तिदा कयो। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हाणे असां खाधे खे विराइण शुरू कयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे मेहमाननि खाधो खाइण शुरू कयो आहे। तक़रीबन 1000 खां वधीक उन्हनि जो तादाद हुयो। सभु खाई सेर थी रवाना थी चुका हुया। पर आऊं ॾिसां थो मुंहिंजे घर में अटो जेतिरो मौजूद हुयो उन जी मिक़दार त 2.5 किलो जे बराबरि हुई। पर जेतिरो मौजूद आहे एतिरो मौजूद आहे, भाॼी जेतिरी मौजूद आहे एतिरी मौजूद आहे। अल्लाह जे हुकुम सां बरकत एॾी थी, अल्लाह जा नबी बि खाई विया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा मेहमान बि खाई विया। मुसलमान आऊं पुछां तो इन में पैगाम कहिड़ो आहे, इन में मैसेज कहिड़ो आहे, इन में सबक कहिड़ो आहे? हिकिड़ो वॾो सबक इहो आहे त इमाम काइनात जे पेट ते पत्थर बदल आहे। मुसलमानों पंहिंजूं कुर्बानियूं कहिड़ियूं आहिनि? पानी प्यारिस पंहिंजे पाण खां सवाल करियूं था तो पाण अल्लाह जी मोहब्बत में कहिड़ियूं कुर्बानियूं ॾियूं? केतिरियूं तकालीफ़ पंहिंजी ज़िंदगी जूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे लाइ पाण ईअं चई सघूं था त ही तकलीफ़ मूं अल्लाह जी रज़ा ख़ातिर ॾिठी, जंहिंजे लाइ पाण ईअं चई सघूं त मुंहिंजी ज़िंदगी जो ही इम्तिहान, मुंहिंजी ज़िंदगी जी ही आज़माइश अहिड़ी आहे जेका मूं अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा ख़ातिर बर्दाश्त कई आहे। कॾहिं पंहिंजे पाण खां बि सुवाल पुछंदा करियो, कॾहिं पंहिंजो पाण खे बि सम्झाईंदा करियो
पांजी तामीर खातिर पांजे ज़मीर का सवाल पूछो तो छा इन्हें कैफियत में जंहिंमें आऊं जिंदगी गुजारियां पियो, छा इन्हें कैफियत में आऊं पांजे रब से मुलाकात करे सकां? या बेनमाजी की जिंदगी, नाफरमानी की जिंदगी, गुनाहन की जिंदगी, दीन का परे गुजरंदड़ या जिंदगी, छा इन्हें कैफियत में आऊं पांजे रब से मिली सकां तो? कुर्बानियों ते हुए अल्लाह की मोहब्बत जा दलाइल तो है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत जा दलाइल तो है। अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था, सही बुखारी किताबुल मगाज़ी बाब ग़ज़वत ज़ातिर रिका फरमाइन था, असी 6 मुजाहिद सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी ला असा के एकड़ो ठडिनो आ, वारी वारी ते सवारी करियूं था, एकड़ो सवार थे तो 5 ॼणा पंध हलूं था, जबल जा सफर, वादियुनि जा सफर, मुशक्कत वारा सफर। फरमाइन था कैफियत या थी वही, हलंदे हलंदे असांजा पैर मुकम्मल जख्मी थी चुका, उन्हनि मां हटा छणी चुका हुआ। कुर्बानियों ते कंहिं शिकवा कई हुजे, अल्लाह जे नबी एडी तकलीफ़ हाण मोटी थो वञा, अल्लाह जे नबी एडियूं मुशक्कतूं हाण भला निमाज में रियायत मिली वञे, ए अल्लाह दे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाण भला मार के जिहाद मैदान के छड़े वापस मोटा तो इन जिंदगी में तो एडियूं मुश्किलातूं आहिनि, लेकिन एड़ी का बि शिकवा कान हुई। अल्लाह माफ़ करे, ये उज़ुर पाण वटि हूंदा आहिनि, ये मसाइल पाण वटि हूंदा आहिनि, जान छॾाइण जा बहाना ऐं तज़किरा शायद पंहिंजी ज़िंदगी में हूंदा आहिनि, सहाबा किराम जी ज़िंदगी में कोन हुया। अल्लाह उन्हनि खे आज़मायो, कीअं आज़मायो? ईअं आज़मायो जीअं रब्बुल आलमीन फरमायो, अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह, छा तव्हां सम्झो था तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदव? अन तदखुलुल जन्नह, छा तव्हां सम्झो तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदव? बेनमाज़ी हुजो जन्नत मिली वञे नामुमकिन आहे, गुनाहगार हुजो जन्नत में दाख़िला मिली वञे नामुमकिन, तो मंजिलों भला कीअं मिलंदियूं? फरमाई वलम्मा यातिकुम मसलुल लदीना खलो मिन क़ब्लिकुम, अञा तव्हां ते उहे इम्तिहान कोन आया जेके तव्हां खां पहिरियनि माण्हुनि ते आया, अल्लाह उन्हनि ते भला कहिड़ा इम्तिहान आया? फरमाई मस्सतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू, उन्हनि ते वॾा मुश्किल मरहला आया, ज़िंदगी में वॾियूं तंगियूं आयूं, उन्हनि खे वॾा ॾुख ऐं मुश्किलातुनि जा मरहला ॾिसणा पिया। वज़ुलज़िलू, गम एॾा आया त गमनि में जिंदगी जा ज़िलज़िला आया, हत्ता यक़ूल रसूल वल्लज़ीना आमनू मा, एॾा इम्तिहान, एॾियूं आज़माइशूं, एॾा मुश्किल मरहला, ऐसी ताईं त अल्लाह जे अंबिया बि चयो वल्लज़ीना आमनू मा, उन सां गॾु ईमान आणींदड़ मोमिननि बि चयो, चवण लॻा मता नसरुल्लाह, अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी? इंतज़ार बि हुयो, यकीन भी हो, पर अल्लाह का सवाल कंदे चवन लगा मता नसरुल्लाह, रब्बुल आलमीन की मदद कराएंगे। रब्बुल आलमीन फरमायो अला इन्ना नसरुल्लाह करीब, खबरदार अल्लाह की मदद इंतहाई वेडो आ। मुसलमानों यह आयत बुधाए थी अल्लाह की मदद तदा इंदी आ जॾहिं कोई इम्तिहान मां गुजरंदो आ। खाली इम्तिहान माना अल्लाह की मोहब्बत में इम्तिहान मां गुजरंदो आ। खाली इम्तिहान माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में इम्तिहान मां गुजरंदो आ। तदा वनी रब्बुल आलमीन की तरफा उनके एजाज मिलंदा, तदा वनी उनके कामयाबी की मंजिल मिलंदी आ। तदा वो दुनिया आखिरत बिनी जहानन में सुरखरो बणजी वेंदो आ। एड़ियूं मंजिलूं बायूं, एड़ियूं मुश्किलातूं बायूं, एड़ा मुश्किल मरहला बाया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो फरमान सूरह अहज़ाब जो आयतूं पढ़ी तफसीर में चवंदियूं हुयूं इन आयत मां मुराद ग़ज़वा खंदक जो मंज़र आ। केड़ो मंज़र? रब्बुल आलमीन फरमायो इज़्ज़ाउकुम मिन फ़ौक़िकुम। ए आयत पढ़ी कम अज कम मुखे ये लगंदो आ शायद जेको ग़ज़वा अहज़ाब जो मंज़र हो न ऐन फ़लस्तीन जो मंज़र भी अॼो इज़्ज़ाउकुम मिन फ़ौक़िकुम। रब्बुल आलमीन फरमायो जॾहिं तव्हांजे मथां उन्हनि हमला कया, उन वक्त जहाज सकोन होया पर हमले की कैफियत शिद्दत इहा हुई। रब्बुल आलमीन फरमायो इज़्ज़ाउकुम मिन फ़ौक़िकुम, जॾहिं तव्हांजे मथां उन्हनि हमला कया हा, व मिन अस्फ़ला मिनकुम, हर तरफ़ खां तव्हां ते हमला थिया हा, खुलियल रहिजी वियो, व बलगतिल क़ुलूबुल हनाजिर, ख़ौफ़ एतिरो दिलियूं निकिरी ईअं सम्झो निर्घट ताईं पहुची वियो, व तज़ुन्नूना बिल्लाहि ज़ुनूना,
उन वक्त तांजे दिल में अजीब ऐं गरीब ख्यालात आया हुनालिक इब्तुलियल मुमिनून व ज़ुलज़िलू ज़िलज़ालन शदीदा। रब्बुल आलमीन फरमाए तो इन्हें मरहले में असां पांजे मोमिन बंदन के आज़मायो हो जिन्हनि इन्हें मरहले में पहुची बि इहे लफ़्ज़ चया हुया हस्बी अल्लाह, असांजे लाइ असांजो अल्लाह काफ़ी आहे। अॼु ॾिसण में अचे थो फ़लस्तीन जा मासूम ॿारड़ा बि चवनि था अल्लाह वारा। पूरी दुनिया सां गॾु कोन्हे, दुनिया जो को मुल्क असां गॾु कोन्हे, पर वो मासूम बि चवनि था अल्लाह माना असांजो परवरदिगार रब्बुल आलमीन असां सां गॾु। इहो अक़ीदो आहे, इहो नज़रियो आहे। काश असां पंहिंजे बचनि खे बि अहिड़ा काज सेखारे वञूं हा। रब्बुल आलमीन फरमायो इल्ला तंसुरू फ़क़द नसरहुल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन उन वक्त जे मुसलमाननि सां मुखातिब थियो, अहले मक्का सां रब्बुल आलमीन मुखातिब थियो इल्ला तंसुरू फ़क़द नसरहुल्लाह। जेकॾहिं तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद न कई, यकीनन अल्लाह जी मदद कई हुई। अल्लाह कॾहिं मदद कई हुई? सानी अस्नैन रब्बुल आलमीन फरमायो जॾहिं हू ॿ हुआ। अल्लाह किथे हुआ? इज़्हुमा फिल गार। रब्बुल आलमीन फरमाए तो गार में हुया। अल्लाह उन्हनि डी कचहरी भी थी वेंदी। फरमाए इज़ यक़ूलु लिसाहिबे, जॾहिं हू पंहिंजे साथी के चई रहियो हो। अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथी के छा चयो हो? ला तहज़न इन्नल्लाह माना, ए अबू बकर रज़ी अल्लाह ताला गम न करियो, अल्लाह पाण सां गॾु। फ़लस्तीन जा मासूम ॿारड़ा बि ये लफ्ज़ चवंदे नज़र अचनि था, पर मुसलमानों उन्हनि जो यकीन, उन्हनि जो अज़म, उन्हनि जी तौहीद, उन्हनि जो ताल्लुक़ तो हुयो अल्लाह सां। लेकिन सवाल इहो आहे पंहिंजो रब सां ताल्लुक़ केतिरो आहे? छा उम्मत मुसलमान एॾी मज़लूम आहे? छा उम्मत मुसलमान एतिरी मज़लूम थी वई? मुसलमानों सवाल इहो आहे असांखे छा करिणो आहे? असांजो किरदारु कहिड़ो हुजणु खपे? असांजो अंदाज़ कहिड़ो हुजणु खपे? मुसलमानों सभ खां पहिरियां अल मोमिनून कजसदिन वाहिद, मोमिन त हिकु जिस्म वांगुरु हूंदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधाए थो मोमिन खे कॾहिं सरहदूं अलॻि कोन करे सघंदियूं, मोमिन खे ज़बान अलॻि कोन करे सघंदी, मोमिन खे रंग नस्ल ख़ानदान इलाइक़ा कॾहिं अलॻि कोन करे सघंदा। उहो हिकु क़ाइदे हिकु कानून ते जुड़नि था। उहो क़ाइदो कानून इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह। हू तौहीद ते के हिस्से में तकलीफ थे तो मुकम्मल इंसान के वजूद जिस्म में तकलीफ थी वेंदी आहे। मोमिन उन तकलीफ के महसूस करे। अहले फ़लस्तीन की तकलीफ अल्लाह जो कसम आहे असांजी पंहिंजी तकलीफ़, असांजी पंहिंजी तकलीफ़ आहे। इन एहसास खां बाद असांजो ॿियो अज़म इहो हुजे त असां पंहिंजे भाउरनि लाइ दुआ घुरूं। जिते पंहिंजे लाइ दुआ घुरूं था उते उथंदे वेहंदे असां पंहिंजे भाउरनि जे लाइ बि दुआ घुरो। उन खां बाद मुसलमानों फिर मुआशी दौर में मईशत जे हवाले सां ॿियो नथा करे सघो, उन्हनि जे अशिया जो बाइकाट त करे सघूं था। मुसलमानों ज़िंदगी जा हे सभई मराहिल या फ़लस्तीन जो मंज़र अवां खां मूंखां हिकिड़ो सवाल पुछे थो, उन मासूम जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी जंहिंजे घर जा सभु भाती शहीद थी विया हूंदा? कुर्बानियूं त उन्हनि जूं आहिनि, पंहिंजूं कहिड़ियूं कुर्बानियूं? अल्लाह जी रज़ा ख़ातिर तकालीफ़ तो उन्हनि ॾिठियूं आहिनि, पाण अल्लाह जी रज़ा में कहिड़ी तकलीफ़ ॾिठी? उन असांजी अदीब उनजी भेण, उन भेण जी ज़िंदगी कहिड़ी हूंदी जंहिंजे घर जा सभई अफ़राद शहीद थी विया हुजनि? मुसलमानों असां पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह गैरत सेखारे थो, ला इलाहा इल्लल्लाह हिकिड़ो जज़्बो सेखारे थो। जेकॾहिं अॼु को ख़ामोश आहे असीं पुछूं था छा लाइ ख़ामोश? जेकॾहिं अॼु को माण्हू नथो ॻाल्हाए असीं सवाल करियूं था आख़िर छाजे लाइ नथो ॻाल्हाए? अल्लाह जी रज़ा ख़ातिर तकालीफ़ त उन्हनि ॾिठियूं आहिनि, अल्लाह जी रज़ा ख़ातिर कुर्बानियूं त उन्हनि ॾिनियूं आहिनि। मुसलमानों अचो पंहिंजी ज़िंदगी ते गौर करियो, कुर्बानियूं छा हूंदियूं आहिनि। हिकु ॿिए मिसाल खे ज़िक्र करियूं था, सही मुस्लिम किताब ज़ुहद, उतबा रज़ी अल्लाह ताला पंहिंजे इलाइक़े जा वाली, गवर्नर ऐं हुक्मरान आहिनि। दुआ घुरो अल्लाह पाण खे अहिड़ा हुक्मरान ॾे जेके मस्जिद जा इमाम बि हुजनि, हुक्मरान भी होया, मस्जिद जा इमाम भी होया। दुआ करो अल्लाह पान के एड़ा हुक्मरान दे जेके हुक्मरान भी हुजन मस्जिद जा खतीब भी हुजन। मस्जिद में खुतबो ॾियनि पिया, पंहिंजे साथियुनि खे खुतबो ॾींदे चवनि था असांखे ॿुधायो हो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु पत्थर खे खणी जहन्नम जे बरंदड़ आड़ाह में उछलायो वियो। जहन्नम जे किनारे खां
ओ पत्थर जहन्नम दी गहराई ॾांहुं सफ़र कंदो रहियो, हलंदो रहियो, हेठि किरंदो रहियो, उस सफ़र कंदो रहियो। एतिरो वक़्तु उनखे गुज़रियो एसी ताईं त जहन्नम जे तरे ताईं पहुचण में उनखे 70 साल लॻी विया। अल्लाह अव्हांखे मूंखे जहन्नम खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह ताला अव्हांखे मूंखे अज़ाब क़ब्र खां महफ़ूज़ फरमाए। ॿुधण वारनि खे ताजुब थियो, वरी फरमाइनि था तव्हां ताजुब करियो था, अचो ॿियो फरमान बि ॿुधी वठो। फरमाइनि था असां त इहो बि ॿुधो आहे रब्बुल आलमीन जन्नत जो दरवाज़ो अहिड़ो ठाहियो आहे। अल्लाह जे अज़ाब जा तस्किरा, वरी अल्लाह जी रहमत जो हिकु दरवाज़ो अहिड़ो ठाहियो आहे जंहिंजे हिकु चौकट खां ॿी चौकट ताईं, जंहिंजे हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ताईं को सफ़र करण वारो सफ़र कंदो रहे, को हलण वारो हलंदो रहे, उहो सफ़र कंदो रहंदो एसी ताईं त हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं पहुचण हूंदी। हर मोमिन जी कोशिश इहा हूंदी त पहिरियां दाख़िला हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांखे मूंखे जन्नत जो मुस्तहिक ठाहे, उन खां बाद पंहिंजी ज़िंदगी बयान कंदा, पंहिंजी कुर्बानी बयान कनि था। मुसलमानों आऊं पंहिंजे मौज़ू खे यादि ॾियारण लाइ वरी तव्हां खां पुछां थो पंहिंजी कुर्बानी कहिड़ी? कुर्बानी त सहाबा किराम ॾिनी हुई, पंहिंजी कुर्बानी जो तस्करो कनि था। फरमाइनि था आऊं 6 मुसलमाननि खां बाद 7 नंबर ते मुसलमान थियुसि। 7 मुसलमान आऊं हुयुसि, 7 कलमो पढ़ण वारो आऊं हुयुसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो त पढ़ां थो, पर ॾिहाड़ा अहिड़ा आया, मुश्किलातूं अहिड़ियूं आयूं, गम अहिड़ा आया, गुरबत असांखे ईअं वराए वरितो, मुश्किलातूं ज़िंदगी में हेॾियूं आयूं। वमा लना ताअमुन इल्ला वरक़ु शजर, फरमाइनि था खजूर बि ख़तम थी वई, खाधो बि ख़तम थी वियो, हत्ता के जवन जी मानी बि ख़तम थी वई। वमा लना ताअमुन इल्ला वरक़ु शजर, फरमाइनि था ॿियो खाधो न मिलियो, असीं वणनि जा पन खाई पोइ गुज़ारो कंदासीं। मुसलमानों सोचो पाण पोइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी? अल्लाह जी मोहब्बत में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में, अल्लाह जे दीन जी ख़ातिर, आख़िरत में बरज़ख में कब्र में कामयाबी हासिल करण जे लाइ पाण कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे? इहा हुई उन्हनि जे खाधे जी कैफ़ियत। हाणे ॿुधो लिबास जी कैफ़ियत कहिड़ी आहे। फरमाइनि था वरी मुश्किल सां मूंखे हिकु चादर मिली हुई, उहा चादर जॾहिं तन ते पाइण जो वारो अचे थो, सोचां थो मूं जहिड़ो गुरबत जो मारियल को ॿियो बि आहे। साद रज़ी अल्लाह ताला, ऐं अकेलो न आहियां इन मुश्किलात में, ऐं अकेलो न आहियां इन्हनि गमनि में, ऐं अकेलो न आहियां इन्हनि परेशानियुनि में, मूं जहिड़ो मुश्किलातुनि जो मारियल को ॿियो बि आहे। साद रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था उन चादर खे 2 टुकड़नि में तक़सीम कयां थो, हिकिड़ो टुकड़ो ऐं पंहिंजे तन ते पायां थो, ॿियो टुकड़ो पंहिंजे भाउ साद रज़ी अल्लाह ताला खे पाइण जे लाइ ॾियां थो। मुसलमानों आऊं चवां थो हिकु चादर में गुज़री वई उहा ज़िंदगी, पर अर्श रब जो कसम आहे दुनिया जा कामयाब तरीन इंसान, अल्लाह जो कसम आहे पाण खां 1000 दफ़ा न करोड़ दफ़ा भला। अल्लाह फरमाए तो ईमान ईअं आणियो जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा आंदो हो, तॾहिं वञी हिदायत वारा थी वेंदव। अल्लाह जी रज़ा ख़ातिर गम हुया, ईअं कंहिंजो कदमनि जो आवाज़ जन्नत ते कोन थो पहुचे, ईअं कंहिंजो आवाज़ जन्नत ताईं पहुची वञे नामुमकिन आहे। को ज़मीन में हले ऐं पेरनि जो आवाज़ उते पहुचे। मुसलमानों इन जे लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि। अवां छा आहियो? अल्लाह जो त कानून आहे इम्तिहान, अल्लाह जो कानून आहे आज़माइश। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। रब्बुल आलमीन फरमाए तुम मौत ऐं ज़िंदगी खे ठाहियो ई इन जे लाइ लियब्लुवकुम, ताकि तव्हांखे आज़मायां। इम्तिहान त ईंदा, आज़माइशूं त ईंदियूं, मुश्किलातूं त ईंदियूं, ज़िंदगी में तमामु वॾा गम ईंदा, ताकि ख़बर पए अल्लाह सां सचो केरु आहे, ताकि मालूम थे रब्बुल आलमीन सां सच्ची मोहब्बत करण वारो केरु आहे। अवां या आऊं केरु थींदा आहियो? अल्लाह फरमाए तो मूं त पंहिंजे खलील खे बि आज़मायो। वाइज़िब तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना फक़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनालु अहदि ज़ालिमीन। रब्बुल आलमीन फरमाए तो असां त पंहिंजे खलील खे बि आज़मायो हो, बिकलिमातिन उन ते के इम्तिहान आया हा, फअतम्महुन्ना असांजो खलील हर इम्तिहान में कामयाब थी वियो। इम्तिहान
वरी इम्तिहान, केड़ा मुश्किल इम्तिहान, केड़ा दुखिया इम्तिहान। खलील पांडे घर मां निकरी गयो, काला सलाम अलैक, बाबा जे अहिड़ी ॻाल्हि आहे। खलील वरी इब्राहिम तुंहिंजे घर में कोन ईंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचन खे वीरान वादी में छॾे अचो, अल्लाह जे इन हुकुम ते बि हाज़िर आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे हथ सां पांडे लखते जिगर के ज़िबा करियो। फलम्मा बलगा माओ साया काला इन्नी अरा फिल मनाम अन्नी अस्बहुका फंजुर माज़ा तरा। अल्लाह जो खलील इते भी कामयाब आ, वरी इते भी हाज़िर आ। मुसलमानों कैफियत दिसो, अंदाज दिसो, मुश्किल तरीन इम्तिहान ते गौर करियो, वरी कामयाबी ते गौर करियो। रब्बुल आलमीन पो फरमायो इन्नी जाइलुका लिन्नासे इमामा। इब्राहिम अलैहिस्सलाम जड़ा इम्तिहानन मां पास आयो, हाण ता पूरी दुनिया जा इमाम आयो। इमामत मिली कदा इम्तिहान मां कामयाबी खां पो। पाण सिंधी में चवंदा आहियूं तिरी ते बिश्त कोन मिलंदी आहे, इम्तिहान ॾियणो पवंदो, आज़माइशन मां गुज़रणो पवंदो, वॾे मुश्किल मराहिल मां गुज़री पोइ कामयाबी जो मंज़िलो मिलंदो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं बयान फरमायो सूरह नबी के रब्बुल आलमीन फरमायो ए जिब्रील मूं जन्नत भी ठाही आ, मूं जहन्नम भी ठाही आ, वन जन्नत भी ॾिसी आ, वन जहन्नम। अलैहिस्सलातु वस्सलाम आया, जन्नत जा मनाज़िर ॾिठऊं, मोटी आया, चवण लगा अल्लाह मूंखे तुंहिंजी इज्जत जो कसम आ, तो जन्नत जा बागात अहिड़ा ठाहिया, समरात अहिड़ा ठाहिया, अल्लाह तो नहरूं अहिड़ियूं ठाहियूं आहिनि। ए मुंहिंजा रब इन जन्नत जे बारे में जेको बि ॿुधंदो हिन खां बचण लाइ हू ज़रूर कोशिश कंदो, मेहनत करे। रब्बुल आलमीन वजो वनी जन्नत भी ॾिसी अचो, वनी जहन्नम भी ॾिसी अचो, पर हाण कैफियत में थोड़ी तब्दीली आ। जन्नत जा समरात भी साॻिया, जन्नत जा बागात भी साॻिया, जन्नत जूं नहरियूं भी साॻियूं आहिनि, लेकिन कैफियत में थोड़ी तब्दीली आई आ। वहफ़हा बिल मकारे, रब्बुल आलमीन जन्नत के संवारियो त आहे, पर मुश्किलातन खां गुज़री पोइ जन्नत मिलंदी, इम्तिहानन का गुज़री पो जन्नत मिलंदी। नागवार मुश्किल तरीन ॻाल्हियूं, दिल नथी चाहे ऐं निमाज़ न पढ़ा, दिल नथी चाहे ऐं निमाज़ कीअं पढ़ा, दिल नथी चाहे सदकात कीअं ॾियां, दिल नथी चाहे निगाहुनि खे कीअं झुकाया, दिल नथी चाहे जुर्म जी ज़िंदगी खां कीअं बची वञा, कंहिंजी दिल नथी चाहे ऐं हराम कमाई खां कीअं रुकिजी वञा। रब्बुल आलमीन उन खे मकारे माना नापसंदीदा शइ मुश्किलातनि सां संवारे छॾियो। जिब्रील अलैहिस्सलाम मोटी आया, चवण लॻा अल्लाह को जन्नत में दाख़िल थी हा वॾी मुश्किल ॻाल्हि, कंहिंखे जन्नत मिली वञे इहा वॾी मुश्किल ॻाल्हि आहे। मक़सद इहो मुश्किलातुनि खां गुज़री पोइ जन्नत जो मंज़िलो मिलंदियूं। वरी जहन्नम खे ॾिसी आया, कैफियत में थोड़ी तब्दीली हुई, चवण लॻा ए मुंहिंजा रब हाणे मूं जहन्नम ॾिठी आहे, तो उनखे ख़वाहिशात सां संवारे छॾियो, ख़्वाहिशात सां, दिल जी ग़ुलामी सां। पैगाम छा थो मिले, जेको दिल जो ग़ुलाम आहे उन जे लाइ जन्नत जी मंज़िल वॾी मुश्किल आहे, जेको ख़्वाहिशात जो ग़ुलाम आहे उन जे लाइ जन्नत जी मंज़िल वॾी मुश्किल आहे। मुसलमानों हाणे सोचो पाण कहिड़ी मुश्किलात मां गुज़री कामयाब। मुसलमानों कामयाब तो हुआ, ओए होया। सही बुखारी किताब निकाह जा जुमला आहिनि, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो निकाह थियण वारो आहे कंहिंसां, खातून जन्नत सैयदतु निसाइल आलमीन, कुल जहान जी सरदार औरत, सैयदतु निसाए अहले जन्नह, अहले जन्नत जन्नत जे औरतनि जी सरदार औरत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह एॾी अज़ीम औरत सां थिए पियो। निकाह जी तैयारी आहे, फरमाइनि था ॿ उठो या उन्हनि खे काहे वञा थो, मज़दूरी सां गाह करियां थो। मुसलमानों अल्फाज से गौर करियो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कमाई ते गौर करियो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पेशे ते गौर करियो। फरमाइनि था गाह करियां थो ताकि जमा करे उन खे खपायां, जेका मज़दूरी मूंखे मिली वेंदी उन खां बाद निकाह थींदो फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां। मुसलमानों इहा ज़िंदगी, ये दुनिया जा कामयाब तरीन इंसान होया। पुछण लगा, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पुछियो अली रज़ी अल्लाह ताला भला हक़े महर में ॾियण लाइ मां वटि कुझु आहे? जवाब मिलियो, अल्लाह जा नबी हक़े महर में ॾियण लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे। केरु ॾींदो अहिड़ो जवाब? कंहिं वटि हूंदा अहिड़ा जवाब?
चवण लगा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोंडी कैफियत आहे त हक़ महर में ॾियण जे लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे। मुसलमानो ये दुनिया जा कामयाब तरीन इंसान हुया जिन्हनि अल्लाह जी रज़ा में हर मुश्किल बर्दाश्त कई, हर आज़माइश के पंहिंजे सीने से लगायो, हर मुश्किलात मां उहे गुज़री चुका हुया। ये इम्तिहान हुननि ॾिना हुया। हाणे पंहिंजे पाण खां सवाल पुछो, पाण कहिड़ा इम्तिहान ॾिना आहिनि? पाण रब्बुल आलमीन जी रज़ा ख़ातिर कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे? ग़ज़वा अहज़ाब जो साॻियो मंज़र हो। पाण खां खोड़ नमाज़ो रहिजी वियो, पाण खे का फ़िक्र कान थी, कॾहिं क़ुरान जी तिलावत रहिजी वई, पाण खे का फ़िक्र कान थी, ज़िंदगी जो केतिरियूं ग़लती थी वियो, शायदि दिल में शर्मिंदगी जा एहसास कोन जाॻिया। लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नमाज़ विची जी नमाज़ थोरी देर थी वई, एॾा सख़्त जुमला चयऊं, एॾा सख़्त जुमला चयऊं, एॾा सख़्त जुमला चयऊं। घटि में घटि आउं सीरत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जो शागिर्द आहियां। आउं चई सघां थो शायदि ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते अल्लाह जे पैगंबर एॾा के वरी मुश्किल लफ़्ज़ चया वञनि। चवण लॻा मला अल्लाहु क़ुबूरहुम व बुयूतहुम नारा। अल्लाह इन्हनि जे काफ़िरनि जे घरनि खे, अल्लाह इन्हनि जे क़बरनि खे बाहि सां भरे इन्हनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ खां रोके छॾियो। एॾा मुश्किल लफ़्ज़, एॾा सख़्त तरीन लफ़्ज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में शायदि वरी किथे खां रोके छॾियो। मथो मुबारक शहीद थिए थो तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी, ॾंद मुबारक शहीद थियनि था तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी, रस्ता रोकिया वञनि था तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी, हिजरत ते मजबूर कयो वञे थो तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी, को जानी दुश्मन साम्हूं अचे थो तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी। ज़िंदगी जा मुश्किल तरीन मरहला दुश्मन जी तरफ़ां ॾिसणा पवनि था तॾहिं बि ज़बान ते दुआ अचे थी। पर जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ रहिजी वई, चवण लॻा मला अल्लाहु क़ुबूरहुम व बुयूतहुम नारा। अल्लाह इन्हनि जे क़बरनि खे, अल्लाह इन्हनि जे घरनि खे बाहि सां भरे इन्हनि असांखे विची निमाज़ खां रोके छॾियो। मुसलमानो हाणे अवां सभु गॾिजी सोचियो, छा निमाज़ जे रहिजी वञण ते पाण खे बि अहिड़ो अहसासु थींदो आहे? छा निमाज़ जे रहिजी वञण ते पंहिंजे दिलि में अहिड़ो ग़म ईंदो आहे? छा निमाज़ जे रहिजी वञण ते पंहिंजी दिलि में अहिड़ी शर्मिंदगी ईंदी आहे? मुसलमानो पंहिंजे ज़बीर खां सवाल पुछूं था, अल्लाह जी मोहब्बत में पाण कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे? रब्बुल आलमीन सां मोहब्बत करण वारा तो हे हुआ, कीअं मोहब्बत करे विया? अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला तहज्जुद नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत ॿुधण लाइ बीही रहिया, तिलावत जारी आहे तहज्जुद जी नमाज़ में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बीही ॿुधी रहिया आहिनि। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि गॾु आहे, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि गॾु आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां सुञाणे न सघियुसि उंदाही जे करे तहज्जुद केरु पियो पढ़े। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुञाणे विया, फरमाइण लॻा जेको चाहे तो क़ुरान ईअं पढ़ा जीअं अल्लाह नाज़िल कयो आहे, जेको चाहे तो क़ुरान ईअं पढ़ा जीअं जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खणी नाज़िल थिया आहिनि। उहो क़ुरान जी तिलावत ईअं करे जीअं अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तहज्जुद जी नमाज़ में पढ़ी रहिया आहिनि। उमर रज़ी अल्लाह अन्हु सोचियो ऊंदाही रात आहे, ॿुधायां त भला छा ॿुधायां, ज़िक्र करियां त भला ख़ुशख़बरी कीअं ॿुधायां? फरमाइनि था मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो सुबुह थींदी इहा ख़ुशख़बरी अब्दुल्ला के पहिरियां आउं ॾींदुसि। फरमाइनि था मूं ॾाढी जल्दी कई हुई, मूं ॾाढी महिनत कई हुई, वॾे सोच ऐं वीचार सां इहा नेकी कमाइण लाइ अॻिते वधियोसि, जल्दी पहुतुसि। मां चवणु लॻुसि अब्दुल्ला हिकु ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो हा, अब्दुल्ला हिकु बिशारत ॿुधाइण आयो हा, तव्हांजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मां हिकु एज़ाज़ ऐं इनाम जो तज़किरो थियो आहे, उहो ज़िक्र करणु आयो हा। अब्दुल्ला फरमाइनि था उमर तव्हांजे ॿुधाइण खां पहिरियां इहा ख़ुशख़बरी मूंखे अबू बकर ॿुधाए विया आहिनि रज़ी अल्लाह ताला वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन अल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु। मुसलमानो इहे हुआ नेकियुनि में अॻिते निकिरण वारा। अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे ऐं पाण आहियूं नेकी में पोइते रहण वारा। उन दौर जा नाबीना बि मुअज़्ज़िन हुआ, हिन दौर जा नाबीना बि बेनमाज़ी आहिनि।
हुन दौर जा मरीज़ बि रसन ते टेक ॾेई या सहाबा जे कुल्हनि ते टेक ॾेई मस्जिद नबवी में जमात सां निमाज़ पढ़ंदा हुआ। हिन दौर जा सेहतमंद बि बेनमाज़ी आहिनि। अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾी आज़ान यादि ईंदी आहे। नाबीना हुया, ॾिसी कोन सघंदा हुआ, पर फजर जो मुअज़्ज़िन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुअज़्ज़िन नाबीनो सहाबी हुयो। ख़बर कान पवंदी हुई त फजर जी रोशनी थी आहे या कोन थी आहे। को ॿुधाईंदो हो, को चवण वारो चवंदो अस्बाहता अस्बाहता, अब्दुल्ला फजर जो वक़्तु थी वियो आहे, हाणे तव्हां आज़ान चओ। नाबीना हुया, पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुअज़्ज़िन हुया। मुसलमानो पोइ छा थियो हो, अल्लाह एज़ाज़ बि ॾिना हा, अल्लाह शरफ सां बि नवाज़ियो हो, अल्लाह उन्हनि जी इज़त बि कई हुई। रब्बुल आलमीन फरमायो अबस व तवल्ला, उन मुंहं ते घुंजांदा, उन चेहरे खे फेरे छॾियो। अंजाहुल आमा, तुन वटि हिकिड़ो नाबीना इंसान आयो हो। वमा युद्रीका लअल्लहु यज़क्का, अवां खे कहिड़ी ख़बर तो पाक थियण चाहे थो। औ यज़क्करु फतनफअहु ज़िक्रा, या हू नसीहत हासिल करे हा, उनखे नसीहत फ़ाइदो ॾे हा। व अम्मा मन इस्तगना, जेको नसीहत खां बेज़ार आहे, फ़अंत लहु तसद्दा, तव्हां उनजे पुठियां पाण खे छो थकायो था। व अम्मा मन जाअका यस्सा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको अवां वटि डोड़ंदो आयो हो, व हुव यख्शा, उन दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ हुयो। फ़अंत लहु तसद्दा, तव्हां ॾी इहा कहिड़ी कैफ़ियत थी वई, तव्हां उन खां रुख छो मोड़ियो हो। अल्लाहु अकबर, रब जे नज़रनि में इज़त उन इंसान ॾी आहे जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ आहे, जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर कुर्बानी ॾियण ॼाणे थो, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत में पंहिंजी ख़्वाहिशात खे कटे ईअं चए मुंहिंजे रब जो हुकुम ई आहे। दिल जी ॻाल्हि न, अल्लाह जी ॻाल्हि मञण वारो, जेको सॼी दुनिया खे ईअं जवाबु ॾींदो हुजे ऐं दुनिया जे ॻाल्हियुनि ते न, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम ते हलण वारो हा। मुसलमानो, हे महफ़िलूं, हे जलसा, हे प्रोग्राम रस्मी न आहिनि। शायद मुंहिंजा कुझु भाउ ईअं सम्झनि था ही हिकिड़ो रस्मी प्रोग्राम आहे, ईंदासीं, ॿुधंदासीं, हलिया वेंदासीं ऐं किसो ख़तमु थी वेंदो, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। मुसलमानो, ही रस्म न आहे, अल्लाह जो कसम आहे, ही इबादत आहे। हिन खे रस्म न सम्झो, हिन खे इबादत सम्झो। हिते वेहण आहे, असांखे आम महफ़िल में न, अल्लाह जे दीन जी महफ़िल में, असांखे आम महफ़िल में न रब्बुल आलमीन जे घर में आहियूं, असांखे आम महफ़िल में न अल्लाह जी पसंदीदा जाइ, पूरी ज़मीन ते पसंदीदा जाइ मस्जिद में आहियूं। मुसलमानों, जेकॾहिं इतां बि इबादत जी महफ़िल मां, दीन जी महफ़िल मां, अल्लाह जी पसंदीदा जाइ तां जेकॾहिं पाण इतां बि ख़ाली हलिया वियासीं न, शायदि पोइ पाण अल्लाह जे दीन खे सम्झण जी कोशिश ई कोन कई, पाण खां महिनत ई कोन कई आहे। मुसलमानों, ही जेके प्रोग्राम थियनि था, ही रस्मी न आहिनि। यकीनन ही अल्लाह रब्बुल आलमीन जी अज़ीम इबादत आहे। अहिड़े दौर में जेके बि असांजा भाइर हिननि प्रोग्रामनि जो इनेकाद कनि था, कोशिश कनि था, महिनतूं कनि था, पंहिंजे भाइरनि खे दावतूं ॾियनि था, यकीन ॼाणियो हिन दौर जो ही बहितरीन जिहाद आहे। दुनिया दावत ॾींदी आहे मौसीक़ी ॾांहुं, पर केॾो भलो थिए पाण दावत ॾियूं क़ुर ॾांहुं। दुनिया दावत ॾींदी आहे गुनाह ॾांहुं, केॾो बहितरीन थिए पाण दावत ॾियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम ॾांहुं। दुनिया दावत ॾींदी आहे वोट ॾांहुं, नोट ॾांहुं, दुनियादारी ॾांहुं, ऐं पाण दावत ॾियूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॾांहुं। वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। रब्बुल आलमीन फरमायो, उन इंसान खां भलो कौल, भलो बोल, भली ॻाल्हि कंहिंजी थींदी जेको अल्लाह ॾांहुं सॾे थो। यकीनन ही दावतूं, ही प्रोग्राम अल्लाह रब्बुल आलमीन वटि इंशाअल्लाह पसंदीदा हूंदा। उम्मीद आहे रब्बुल आलमीन हिते पंहिंजो वेहण, दीन ॿुधाइण इंशाअल्लाह ज़रूरु क़बूल कंदो। अल्लाह ताला मूंखे जमी मुसलमाननि खे, तमामु मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।